नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त खानपुर महर मां ख़बर ॾींदा आहियूं त पंजाब जे कोट सब्ज़ल थाणे जे हद मां वालिद पारां अगवा ऐं क़तल ॼाणायल नारी रियाना आलमाणी पंहिंजे मासूम ॿार समेत मंज़र ते अची वई आहे। जॾहिं त कोट सब्ज़ल पुलिस अगवा ऐं क़तल केस में नारी रियाना आलमाणी जे मुड़ुस साहिब आलमाणी, सोहरे मुहिब आलमाणी ऐं ॾेर सोहेब आलमाणी खे हिकु हफ़्ते खां क़ैद रखण जो इंकशाफ थियो आहे। पंजाब जे कोट सब्ज़ल थाणे जे हद मां अगवा बाद क़तल ॼाणायल नारी रियाना आलमाणी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अटकल 2 साल पहिरियां मुंहिंजे वालिद गुलाम फरीद आलमाणी मुंहिंजी शादी ख़ुशी सां साहिब आलमाणी सां कराई हुई, जंहिं मां मूंखे हिकु ॿार जो औलाद पिणु आहे। पर मामूली ॻाल्हि जे करे मुंहिंजे वालिद मुंहिंजे अगवा तोड़े क़तल जो ड्रामो रचाए मुंहिंजे मुड़ुस साहिब तोड़े सोहरे ऐं ॾेरनि मथां कूड़ो केस दाख़िल करायो, जंहिं बाद पंजाब पुलिस नसूरो नाहक कंदे चढ़ाई करे मुंहिंजे मुड़ुस साहिब आलमाणी, सोहरे मुहिब आलमाणी ऐं ॾेर सोहेब आलमाणी खे खंबे हिकु हफ़्ते खां क़ैद करे रखियो आहे। हिन चयो त मूंखे न त कंहिं अगवा कयो आहे ऐं न ई वरी कंहिं क़तल कयो आहे। आऊं ज़िंदा आहियां ऐं ॻोठ इमाम बख्श आलमाणी में मुड़ुस साहिब आलमाणी जे घर में खैरियत सां आहियां। रियाना आलमाणी DIG रहीम यार खान ऐं DPO रहीम यार खान खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी मुंहिंजे मुड़ुस सोहरे ऐं ॾेर खे फौरी आज़ाद करे केस खे ख़ारिज कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।